अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पापनगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्म में छा थींदो छा थियण वारो आहे। पहिरियां छा थी चुको आहे सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदो। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पापनगर ड्रामे ईंदड़ क़िस्म में तव्हां ॾिसंदव त राबेल ऐं मल्हार जी शादीअ जूं तयारियूं हलंदियूं। इहा ख़बर रेस बालाज ख़ान खे पवंदी आहे ऐं रेस बालाज ख़ान इहा ख़बर ॿुधी ॾाढो परेशान थी वेंदो आहे, छाजे करे त रेस बालाज ख़ान राबेल सां प्यारु कंदो आहे ऐं उनखे पसंदि कयो आहे। जी हा दोस्तों, रेस बालाज ख़ान जेको आहे त पंहिंजे माण्हुनि खे मोकिलींदो आहे राबेल खे अगवा करण लाइ। पर दोस्तों राबेल अगवा न आहे करे सघंदो। रेस बालाज ख़ान ऐं मल्हार ऐं शेरल उन्हनि जे मथां रेस बालाज ख़ान जे माण्हुनि जे मथां फायरिंग कंदा आहिनि ऐं रेस बालाज ख़ान जा माण्हू जेको आहे भॼी जान छॾाईंदा आहिनि। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं मल्हार जेको आहे त रेस बालाज ख़ान जे क़ैद खाने ते हमिलो करे रोशन खे आज़ादु कराईंदा आहिनि। दोस्तों उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।